Borderline personality disorder हिन खे अहिड़ीअ खणी चइजे त पंहिंजे जोश ऐं जज़्बे ते क़ाबू न रखण वारी शख़्सियत। हर माण्हू दुनिया में मुख़्तलिफ़ आहे, हर माण्हू जो पंहिंजो मिज़ाज आहे। हिन क़िस्म जे मिज़ाज जा माण्हू जेके हूंदा आहिनि पंहिंजे जज़्बात ते क़ाबू न रखी सघंदा आहिनि, पंहिंजे जोश ते क़ाबू न रखी सघंदा आहिनि। अगरि कंहिं ॻाल्हि ते गुस्सो ईंदो उनखे त एॾो गुस्सो ईंदो जो कंट्रोल न करे सघंदा। अगरि कंहिं माण्हू खे चाहींदा त एॾो चाहींदा, हद खां बेहद चाहींदा उन्हनि खे। पर जॾहिं उहो माण्हू का ग़लति ॻाल्हि कंदो त नफ़रत वरी ओॾी ई कंदा। उन करे हू पाण बि परेशान रहंदा आहिनि। उन जा तालुकात घर में अगरि शादी थियल हूंदी ससु सां, साहुरनि सां, मुड़ुस सां ख़राबु थी वेंदा आहिनि। का छोकिरीअ खे आहे त पंहिंजे फ्रेंड सां झगड़ा थी पवंदा आहिनि। माना हर ॻाल्हि में रिश्ता ख़राबु थियण जा चांस हूंदा आहिनि, छो त उहो उनमें मिज़ाज में तेज़ी जल्दी अची वेंदी आहे। हिकिड़ो आम मसइलो जेको हूंदो आहे बॉर्डरलाइन पर्सनालिटी डिसऑर्डर में, नंढी ॻाल्हि ते उनखे जल्दी कावड़ अची वेंदी आहे ऐं कावड़ खे रोके न सघंदा आहिनि। ईअं सम्झो त उनजी कावड़ जी रोकणी जेका ब्रेक सिस्टम हूंदो आहे उहो कमु न कंदो आहे। इन जो मिसाल ईअं ॾिजे त अगरि कंहिं नंढी ॻाल्हि ते कावड़ अची वञे, ॿिया माण्हू हिकिड़े मिंट में चुप करे वेंदा, 2 मिंटनि में चुप करे वेंदा, हिननि खे उहा 5 ॾींहं कावड़ हलंदी, ज़हन मां निकिरंदी हिन ॻाल्हि। साइंसी तहक़ीक़ इहो ॿुधाए थी त इन्हनि माण्हुनि में दिमाग़ जो हिकिड़ो जेको हिसो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं प्री फ्रंटल कॉर्टेक्स, जेको दिमाग़ जो हीउ फ्रंट में हिसो आहे, इन जो कमु हूंदो आहे जज़्बात खे कंट्रोल करणु। पोइ इहो हिसो जेको आहे कमु घटि कंदो आहे, जंहिं करे ब्रेक न लॻंदी आहे। अहिड़े तरीक़े सां दिमाग़ में हिकिड़ो ॿियो हिसो आहे जंहिंखे असां अमिगडेला चवंदा आहियूं, जेको जज़्बात पैदा कंदो आहे, जोश पैदा कंदो आहे अंदर में। इहो वरी तमामु तेज़ कमु कंदो आहे। माना थोरी ॻाल्हि ते माण्हू जज़्बाती थी वेंदो, जंहिं करे उहे माण्हू त वीचारा मजबूर थिया, पाण त कोन था कनि, हू ठहियल ई आहिनि। अगरि तव्हां नंढे हूंदे खां ॾिसंदो, नंढे हूंदे खां ई उन्हनि खे इहो हूंदो त उन्हनि सां कीअं हलिजे, कहिड़े तरीक़े सां, उहो मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदुसि। ऐं इहे जल्दी ॿिए खे चाहींदा आहिनि। हिकिड़ी मीटिंग में चवंदा त तूं त तो जहिड़ो माण्हू सुठो आहे ई कोई कोन्हे, ईअं ॾिसंदा त वेहूं ॾिसूं छा आहे, जल्दी इम्प्रेस जल्दी थी वेंदा, पर नफ़रत बि जल्दी कंदा वरी इन्हनि में। टी ॻाल्हि जेका बॉर्डरलाइन पर्सनालिटी डिसऑर्डर में थी सघे थी उहा आहे त उनखे अकेला ई परेशान कंदी आहे। माना हू चवंदा आहिनि त सदाईं कंहिंसां गॾु हुजूं, अगरि दोस्त बि हूंदा, दोस्त छॾे ॾींदो त हुनखे ॾाढी तकलीफ़ थींदी। ॿियो त उहे इम्पल्सिव हूंदा आहिनि। इम्पल्सिव जो मतिलबु शयूं करणु पर उनजा नताइज न ॾिसणु। इहो न ॾिसण त छा थींदो अॻिते, उहो करे छॾंदा। जीअं मिसाल शॉपिंग में वेंदा, ईअं शॉपिंग करे छॾंदा, पैसा उॾाए ईंदा, अड़े मां हेतिरा पैसा उॾायासीं, हू कंट्रोल न करे सघंदा। ॻाल्हाइण में जज़्बात में कंहिंसां कावड़ में ॻाल्हाईंदा, अहिड़ा लफ़्ज़ कढी विझंदा जेके तीर वांगुरु ॿिए खे लॻंदा, पर हू कंट्रोल न ईंदो। इम्पल्सिवली सोचींदा न त अॻिते छा थींदो। हिन में हिकिड़ो ॿियो मसइलो इहो हूंदो आहे जेको हिन कैनेडा अमेरिका हिते घणो आहे, पाकिस्तान इंडिया में इहो घटि मसइलो आहे। त उहो इहो आहे त जॾहिं कावड़ अची वेंदी आहे, पाण खे मारण जी कोशिशि कंदा, गोरियूं खाईंदा। पाकिस्तान इंडिया में जेको मूं ॾिठो आहे उते वरी छा आहे, पाण खे धकु हणंदा आहिनि, बसि पाण खे मारे छॾिया, मथे खे धकु हणंदा, भित खे धकु हणंदा, माना पाण खे नुक़सानु ॾींदा आहिनि, छो त जज़्बात एतिरा हूंदा आहिनि त उनखे कंट्रोल न करे सघंदा आहिनि। छा कयां, ऐं उन सां मजबूरी आहे, उनखे एॾा जज़्बात अंदर में हूंदा आहिनि। मजबूरी इहा त वीचारा पीउ माउ बि कोन सम्झंदा आहिनि। जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे, कावड़ कंदो आहे, चवंदा आहिनि छो थो कावड़ करे, वञी अंदरि वेही रहो चुप करे। त उहो सिखिया ई कोन्हनि त उन्हनि खे कीअं कंट्रोल कजे कावड़। पर हाणे उनजा तरीक़ा आहिनि। माण्हू अगरि पाण खे ॾिसे थो, इहे ॻाल्हियूं आहिनि, डॉक्टर सां मिली असां तरीक़ा ॿुधाईंदा आहियूं त कहिड़े तरीक़े सां उन्हनि जज़्बात ते कंट्रोल कजे। उन्हनि में ॿियो हिकिड़ो हूंदो आहे, सदाईं पंहिंजो पाण में अंदरि ख़ाली थींदा, लॻंदो आहे त अंदरि में का शइ मिसिंग आहे, का शइ खुटल आहे, मुंहिंजे अंदरि में खोखलो आहे दिलि अंदरि। ऐं उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त मां छा आहियां, मूंखे छा करिणो आहे, पंहिंजे बारे में क्लियर न हूंदा आहिनि, ज़हन उन्हनि जो क्लियर न हूंदो आहे, मुंहिंजो मुस्तक़बिल में छा करिणो आहे, बसि जंहिंसां रहंदा ओड़ी ई ॻाल्हि कंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं घणी परेशानी में अची वेंदा आहिनि त हो त ईअं
लॻंदो आहे त माण्हू उन जे लाइ ॻाल्हाइनि था पिया, उनजी गिला था कनि पिया या सॼणु आहिनि माण्हू उन जा थोरो शक में अची वेंदा आहिनि। हाणे इहे कुझु अलामतूं आहिनि बॉर्डर लाइन पर्सनालिटी डिसऑर्डर जूं, पर अगरि ईअं हुजे त डॉक्टर सां राब्तो करे सघे थो, उनजो इलाजु आहे, उन जा तौर तरीक़ा आहिनि। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, ऐं कोई कमेंट्स लिखणा हुजनि त कमेंट सेक्शन में लिखो। महिरबानी तव्हांजी।